ज़िक्र कंदासीं सूबाई सलाहकार फयाज़ अली भुट्ट चयो आहे त ईंदड़ मकानी चूंडनि में पीपल्स पार्टी उम्मीदवार अक्सरियत सां कामयाब थींदा। राधण में सूबाई सलाहकार ज़कात उशिर ऐं फयाज़ अली भुट्ट जे मान में दरगाह फ़कीरपुर शरीफ़ में आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी गुलाम दस्तगीर गोरड़, ख़ालिक नू मीराणी, दिलीप कुमार राजाणी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते फयाज़ अली भुट्ट चयो त ईंदड़ मकानी चूंडनि में राधण में पीपी उम्मीदवार सभिनी वार्डनि ते कामयाब थींदा। हुन चयो त 12 खां मथे आज़ाद उम्मीदवार पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जे हक़ में हथ खणी चुका आहिनि, वधीक हथ खणनि पिया। पीपल्स पार्टी एमपीए मलक असद सिकंदर खान चयो आहे त मुख़ालिफ़ इलेक्शन खां पहिरीं शिकस्त तस्लीम करे चुका आहिनि। अमुन ख़राब कराइण लाइ चोरियूं करायूं पियूं वञनि। थाणे बुला खान में जलसे खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी एमपीए मलक असद खान सिकंदर चयो आहे त अवाम जो समुंड ॾिसी मुख़ालिफ़ ॿिरनि में लिकी विया आहिनि, उन्हनि लाइ चूंड मुहिम हलाइण ॾुखियो थी वियो आहे। उन चयो त मुक़ाबले लाइ को दिलेर मिलियो ई न आहे, हू कमज़ोरनि सां विढ़ी थकिजी पिया आहिनि। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ इलेक्शन विढ़ण लाइ दिलि खपे, बुज़दिलनि जो कमु न आहे। मलक असद सिकंदर चयो आहे त हिकिड़ो लीडर लंडन में वेही ठका थो ॾे, हिमत अथसि त धरती ते अचे ॻाल्हाए। संदसि चवण हो त अवाम जो जोश ॾिसी मुख़ालिफ़नि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। अॼु खां पोइ मैदान ते नज़र न ईंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेतिरियूं कुर्बानियूं कंहिं बि न ॾिनियूं आहिनि। पीपी अॻवान मलक असद सिकंदर चयो आहे त कोस्तान में रिकॉर्ड तरक़ियाती कम पाकिस्तान पीपल्स पार्टी कराया आहिनि। वधीक तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी अॻवान सईद ज़ैन शाह ज़ाती मफ़ादनि ख़ातिर सिंध में धारियुनि जी लोह धारण सां क़ौमी तौरु नुक़सानु थींदो आहे। जोही में एसयूपी अॻवान ग़ुलाम क़ादिर लगारी, जुमन बबर ऐं मुरीद बबर पारां मकानी चूंडनि जे हवाले सां वैन स्टाफ जोही में मुनक़िद कयल तक़रीब में सईद ज़ैन शाह पहुतो, जिते सवें कारकुननि संदसि कारकुननि गुलनि जी वर्खा कई आहे। उन मौक़े ते सईद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त गैर मुल्कनि खे आबाद करे शनाख्ती कार्ड पिणु जारी कराया पिया वञनि। सामूंडी ॿेट समेत सिंधु दरिया जे पाणीअ ते बि ॿियनि सूबनि जा माण्हू क़ाबिज़ आहिनि। हुन चयो त संदन अरबें रुपयनि जे टैक्स मंझां सिंध जे अवाम ते उनजो हिकु हिसो बि ख़र्च नथो कयो वञे। हुन चयो त जोही जे वार्ड 2 में एसयूपी अॻवान कामरेड ग़ुलाम क़ादिर लगारी पंहिंजे सरदार आॾो फॉर्म भरायो आहे। एसयूपी उम्मीदवार खे वोट ॾेई हिकु ग़रीब क़ौमी कारकुन खे सरदार खां खटायो। उन मौक़े ते क़ुर्बान खोकर, ग़ुलाम क़ादिर लगारी, सिकंदर सोढर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। बिरिया सिटी जे दाली शहर में घर अंदरि चुल्ह मां बाहि लॻण सबबि नींगरी सड़ी फोत थी विया। गैस जे चुल्हे मां बाहि लॻण सबबि 7 वरनि जी नींगरी ईमान दी मंज़ूर मेमन सड़ी ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी नींगरी खे संदसि वारसनि गणती जोगी हालत में हैदराबाद इस्पताल पहुचायो, जिते हुन इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमदणी हवाले कयो। फोती नींगरी जो मड़ संदसि घर पहुचाइण ते कोराम मची वियो। इलाइक़े में सोग छांइजी वियो। उन मौक़े ते नींगरी जे मामे रियाज़ मेमन ॿुधायो त संदसि भाणे जी सुबुह सवेर उथी चांहि ठाहे रही हुई त कपिड़नि खे बाहि लॻी वई। संदसि दाण ते घर भाती सुजाग थी पिया ऐं बाहि विसाए खेसि खणाए इस्पताल पहुचायो। डॉक्टर नाज़ुक हालत में हुजण सबबि वधीक इलाज लाइ हैदराबाद मुंतक़िल कयो, जिते हुन दमदणी हवाले कयो। कंदासीं ख़ैरपुर में लोह जा पैसा घुरंदड़ पैनू फ़क़ीर ते दुकानदार लतनि ऐं मुकनि जो वसकारो करे सख़्त तशदुद जो निशानो बढ़ायो। कबाड़ी तारिक पंजाबी पैनू फ़क़ीर ते मछिड़जी पियो ऐं मथसे लतनि मुकनि जो वसकारो लाहे ॾिनो। फ़क़ीर जी दान ते कुझु शहरी पहुची विया, जंहिं बाद दुकानदार पैसा ॾेई फ़क़ीर खे रवानो करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त शाह लतीफ़ थाणे जी पुलिस कबाड़ी तारिक पंजाबी खे तशदुद करण तां गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई हुई, जंहिंखे ॾेती लेती बाद आज़ादु करे छॾियो। शहर जे सुञाणंदड़नि पैनू फ़क़ीर ते तशदुद कंदड़ दुकानदार ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। डीसी खैरपुर दवाऊं चोरी वारे मामले ते सिविल इस्पताल खैरपुर जो ओचितो दौरो करे तफ़सील हासिल करे वरिता। सिविल इस्पताल जे डॉक्टरनि जी हाज़िरी बाबति MS डॉक्टर ज़ाहिदा सुमरो खां मालूमात वरिती। डीसी खैरपुर दवाउनि जी चोरी वारे मामले ते तोड़े 2 ॾींहं अॻु सिविल इस्पताल मां गुम थियल नींगर इस्माइल कलोड़ो जे वारसनि सां मिली मालूमात हासिल कई। डीसी खैरपुर MS के डॉक्टरनि ऐं अमले जी हाज़िरी, सिक्योरिटी ऐं ॿिया मामलात बहितर बणाइण बाबति पिणु क़दमनि जी हिदायत कई आहे। अमले जो चवणु हो त सिविल इस्पताल मां टियों भेरो दवाऊं चोरियूं कयूं वयूं आहिनि।
खैरपुर पुलिस पारां मुखवी के कच्चे में बाज़ियाब कराइण जी दावा करे छॾी आहे। पुलिस मुखवी के पीर ॻोठ जे कच्चे में बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस मौजूद बाज़ियाब करायल एजाज़ मंगरियो खे धाड़ियलनि 3 महीना अॻु बोज़ार वॾा थाणे जी हद ॻोठ सबड़ रिंद मां औरताणे आवाज़ ते घुराए अगवा कयो हो। तर्जमान SSP मूजिब बाज़ियाब कराईंदड़ पुलिस एहलकारनि जे लाइ सर्टिफिकेट इनाम जो ऐलान कयो वियो आहे। इते ज़िक्र कंदासीं कश्मीर गहलपुर पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान एक हफ़्तो अॻु नारवाल पंजाब वासी मोहम्मद शफ़ी गुजर के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। गहलपुर थाणे जे SHO शफ़ी मोहम्मद बंगवार ऐं उन जी टीम एक हफ़्तो अॻु घोटकी खां औरताणे आवाज़ ते रिखिजी अगवा थी वियल पंजाब नारवाल शहर वासी नौजवान मोहम्मद शफ़ी गुजर के बाज़ियाब कराए वरितो आहे। गहलपुर पुलिस जो चवणु आहे त बुगवी खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल कयो पियो वियो त ॾोहारियुनि सां पुलिस मुक़ाबले बाद बुगवी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस मूजिबि अगवा कंदड़ ॾोहारी पुलिस मथां फायरिंग कंदे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। फ़कीराबाद के ॻोठ वली मोहम्मद भट्टी में नौजवान मोहम्मद आमिर वल्द मोहम्मद उमर खोखर पुरस्रा नमूने गुम थी वियो आहे। वारसनि नोटिस वठण जी अपील करे छॾी आहे। उन मौक़े ते मोहम्मद उमर खोखर चयो आहे त मोहम्मद आमिर 20 ॾींहं अॻु होटल जी मज़दूरी करण लाइ भिटशाह ते कमाइण लाइ वियो हो। हुन चयो त ईद बाद को बि राब्तो न थी सघियो आहे। भिटशाह जे होटलनि तां बि काफ़ी पुछा कई आहे पर को ॾस पतो नथो मिले। मोहम्मद उमर खोखर चयो आहे त पुट जी गुम थियण सबबि परेशान आहियूं। वसवारा पुट जे ॻोल्हा में मदद कनि। दादू वेझो तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर लगन सबब अणॼातल नौजवान फोत थी वियो आहे। जोही मोड़ वटि तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर लगन जे नतीजे में नौजवान फोत थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची फोती जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त फोती नौजवान जी सुञाणप नाहे थी सघी। वधीक जांच जारी आहे। ज़िक्र कंदासीं जामशोर में अणॼातल औरत वाह में टपो ॾेई मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। कराची वाह में अणॼातल औरत टपो ॾेई छॾियो मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। संदसि लाश जी ॻोल्हा जारी आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ऐं मक़ामी ट्रोबनि ज़रिए औरत जी ॻोल्हा कराए रही आहे। पुलिस ॿुधाए त हू इतला ते पहुता आहिनि। मामले जी ख़बर न आहे त औरत कराची वाह में टपो छो ॾिनो आहे। संदसि लाश जी ॻोल्हा जारी आहे। कराची में सियासी समाजी ऐं कॉमपर्स दुरियुनि पारां अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे ए ब्लॉक खे पट करण ख़िलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक जे रहवासियुनि पारां क़ाइमु कयल कैंप ते डॉक्टर नियाज़ कालाणी, डॉक्टर अल्ताफ़ मेमण, लाला शबीर पठान, इशफाक अब्बासी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर नियाज़ कालाणी चयो त हिकु तरफ़ सिंध असेंबली बर्मी, बंगाली ऐं अफ़गानी वसंदियुनि खे पको पई करे त ॿिए तरफ़ कराची में क़दीम ॻोठनि खे गैर क़ानूनी तौर ते ॼाणाए मसमार कयो पियो वञे। हुन चयो त कराची ऐं हैदराबाद मां सिंधी माण्हुनि खे बेदख़ल कराइण जूं साज़िशूं थियनि पियूं जेका कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। अॻवाननि चयो त सिंधियुनि जूं आबादियूं ड्राहिणियूं आहिनि त कराची ॿाहिरां लिखियो वञे त कराची में सिंधी माण्हुनि जी दाख़िला मने आहे जीअं को ग़रीब कर्ज़ खणी बचण लाइ अझो न जोड़े। अॻवाननि मुतालबो कयो त ॻोठ ख़िलाफ़ बिल्डर माफ़िया, रेवेन्यू ऐं पुलिस जूं कार्रवाइयूं बंदि कयूं वञनि। ॿी सूरत में मज़ामत कई वेंदी। कंडियारे में ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ट्रांसफार्मर गुज़िरियल 2 महीननि खां तब्दील न थियण ख़िलाफ़ सैयद मंसूर शाह, आसिफ कलेरी, अफसल अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणो त सेप्को कंडियारो जी नाअहली सबबि एक्सप्रेस फीडर जो स्टार चौक जो ट्रांसफार्मर 2 महीननि खां सड़ियल आहे। ट्रांसफार्मर तब्दील न थियण करे कारोबार मुतासिर थी आहे। उन्हनि चयो त सेप्को वारा ट्रांसफार्मर तब्दील करण लाइ रिश्वत तलब करे रहिया। उन्हनि सेप्को चीफ सकर खां मुतालबो कयो त एक्सप्रेस फीडर जे स्टार चौक जे सड़ियल ट्रांसफार्मर जो नोटिस वठी ट्रांसफार्मर तब्दील कयो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मातली में 2 हफ़्ता अॻु क़तल थियल नीगर जे क़तल में मुलस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कोली बिरादरी पारां प्यादल मार्च करे धरणो हंयो वियो।
पवन कोहली जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कोहली इताद जे सॾ ते कोहली बिरादरी 2 किलोमीटर पैदल मार्च करे बाद में बाईपास ते धरणो हयो, जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि बि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज सबबि बदीन, हैदराबाद ऐं डिगड़ी रोड बंदि थी वियो। 4 कलाकनि खां धरणो जारी रहियो। बाद में DSP पहुची जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। पाकिस्तान कोहली इताद जे सदर लालचंद कोहली, देवत कोहली, पहलाज कोहली, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान कैलाश मकवाणा, मातली इताद जे सदर रफ़ीक मेमण ऐं क़त्ल थी वियल नौजवान पवन कोहली जे अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदन नींगर पवन कोहली खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। घर अंदरि क़त्ल कए खे 17 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया। हुन इल्ज़ाम हणियो आहे त SHO मातरी जवाबदारनि सां मिलियल ऐं ॻरी रक़म वठी असांजे नौजवान जो खून लोड़ण जी कोशिशि कयो पियो। कंबर में 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार ते फ़ैसिले ते राज़पो ॾेखारे कंहिं बि क़िस्म जी अॻभराई न करण जी ख़ातिरी कराए छॾी आहे। ॻोठ मलूक बुलेदी में बुलेदी बिरादरी में कारहं जे मामले तां काफ़ी सालनि खां हलंदड़ तकरार ख़त्म करण लाइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़िसनि सैयद शोएब शाह, रईस लाल बुलेदी, सराज चांडियो, सैफुल्ला बुरड़ो ऐं ॿिया जहिड़ींदड़ धुरियुनि वटि पहुची विया। धुरियुनि हाकिम बुलेदी, माशूक बुलेदी, रहीम बख़्श बुलेदी ॾांहुं संदन तॾे ते वञी उन्हनि खे पाण में इठा करण जी अपील कंदे हिक ॿिए ख़िलाफ़ अॻराई न करण जी मिंथ कई। जहिड़ींदड़ धुरियुनि फ़ैसिलो करण ते राज़पो ॾेखारे आयल मेड़ मिंथ काफ़िले खे अॻराई न ख़ातिरी कराई आहे। यादि रहे त हिन वक़्त ताईं धुरियुनि जा 6 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट मौलम मुहर्रम अल हराम जे इंतज़ामनि जे हवाले सां DC ऑफिस कंबर में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे आलमनि सां हिकु आला सतही गॾिजाणी कई। गॾिजाणी में SSP कंबर शहदाद कोट बशीर अहमद बिरोई, DSP रेंजर्स कंबर असम, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 अब्दुल कादिर मशवरी, DHO कंबर ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे DC कंबर शहदाद कोट जावेद नबी खोसो चयो आहे त मुहर्रम अल हराम जे हवाले सां ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकमल अमल दरामद करण सां गॾु सिक्योरिटी इंतज़ाम पिणु बहितर कया पिया वञनि। उन मौक़े ते DC तालका सतह ते मसइले जे फौरी हल लाइ असिस्टेंट कमिश्नर खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त पंहिंजे तालकनि में मुहर्रम अल हराम जे हवाले सां कंट्रोल रूम क़ाइमु कया वञे। इजलास में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे आलमनि सगोरनि पारां पंहिंजा मसइला पिणु पेश कया विया। उन मौक़े ते SSP कंबर शहदाद कोट बशीर अहमद बिरोही चयो आहे त जवान हर वक़्तु अलर्ट आहिनि, दुश्मन जे कंहिं बि साज़िश खे कामयाबु थियण न ॾिनो वेंदो। ज़िक्र कंदासीं पसंद जी शादी कंदड़ गोलारची जे रहवासी अली ख़ान जत ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए तहफ़ुज़ जी अपील कई आहे। गोलारची वासी प्रेमी जोड़ो हाजी अली ख़ान जत ऐं सुहिणी जत कराची जी अदालत में अदालती पढ़ने बाद तहफ़ुज़ लाइ मलीर प्रेस क्लब पहुता। उन मौक़े ते नारी सुहिणी जत ॿुधाए त हुननि रज़ा ख़ुशी सां घरां निकिरी कराची जी अदालत में अली ख़ान जत सां निकाह कयो आहे। हाजी अली ख़ान जत चयो आहे त सुहिणी जे माइटनि खां रिश्तो घुरियो पर इनकार कयो वियो आहे, जंहिं बाद संदन माइटनि पहिरीं घरवारी सबराम पुटु कुर्बान, रुस्तम, मलूक, धीअरनि नज़ीरा ऐं भोरियाणी खां सवाइ मुंहिंजी सौट मूसा जत खे अगवा करण सां गॾु 4 एकड़ ज़री ज़मीन ते पिणु कब्ज़ो करे वरितो आहे। हुननि चयो आहे त सुहिणी जत जे चाचे आलम जत, मामे उस्मान जत, भाउ रुस्तम जत, आशिक़ अलाहनू नाथो जत ऐं ॿियनि मां जान खे ख़तरो आहे। हुन मुतालबो कयो आहे त अगवा थियल ख़ानदान जे माण्हुनि खे आज़ादु कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो। सखर जे प्रेमी जोड़े मोरे में आला अख़्तियारनि खां मदद जी अपील करे छॾी आहे। पूरा ख़ातून धीअ मरहूम बाहर अली जमाली पंहिंजे अज़ीज़ नौजवान अब्दुल सत्तार वलिद गुलबार जमाली सां मोरो जी अदालत में सीनियर वकील असद जैसर जे मार्फत प्यार जो परणो करे छॾियो आहे। उन मौक़े ते हुन साफ़ियुनि खे ॿुधायो त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कोर्ट में शादी कई आहे। पीउ फोत थियण सबबि मुंहिंजा भाइर पैसनि जी लालच ते मुंहिंजो रिश्तो हिकु पोढ़े शख़्स सां करणु पई चाहे। हुन चयो त इनकार करण ते भाइरनि मूं मथां तशदुद कयो ऐं मूंखे ज़बरदस्ती शादी करण लाइ ज़ोर भरियो। बाद में मूं मर्ज़ीअ सां अब्दुल सत्तार जमाली सां मोरो जी अदालत में निकाह कयो आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा भाइर रहीम नज़ीर, ग़ुलाम अब्बास जमाली ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि।